ही मासूम प्रिया कुमारी जो घर आहे। मां हिन वक़्तु मासूम प्रिया कुमारी जे घर जे हिन अङण में मौजूदु आहियां। संगरार आहे, ही प्रिया कुमारी जो ॻोठु आहे, संगरार आहे ऐं ही उहा ई जाइ आहे जिते मासूम प्रिया कुमारी सबील विरहाइण दौरान हितां ई अगवा थी हुई। त 5 सालनि खां पोइ मासूम प्रिया कुमारी जे हिन घर जी हालत ॾिसूं। ही मासूम प्रिया कुमारी जे घर तरफ़ रस्तो थो वञे। ही साम्हूं वारो प्रिया कुमारी जो घर आहे। साथियो हक़ मौजूद, नमस्ते सलाम। आउं आहियां भागचंद वलेचा ऐं अॼु मां मौजूदु आहियां प्रिया कुमारी, सिंध जी प्रिया कुमारी, मासूम प्रिया कुमारी जे हिन ॻोठु संगरार में। ही संगरार जूं उहे बदनसीब घिटियूं आहिनि जिन घिटियुनि मां मासूम न्याणी, सिंध जी न्याणी प्रिया कुमारी हिननि ई घिटियुनि मां सफ़र करे पंहिंजे दुकान तरफ़ ऐं पंहिंजे शहर तरफ़ वेंदी हुई। ही उहो ई संगरार आहे पर अॼु ही बदनसीब संगरार त आहे पर हिन में रहंदड़ मासूम न्याणी प्रिया कुमारी नाहे। ही ॾिसो, ही संगरार आहे, ही प्रिया कुमारी जो ॻोठु आहे, संगरार आहे ऐं संगरार अॼु मुकमल तौर वीरान अव्हांखे नज़र ईंदो हूंदो, छो त हिते प्रिया कुमारी नाहे। मुंहिंजे पोयां ही उहा ई जाइ आहे जिते मासूम प्रिया कुमारी पंहिंजे वालिद राजकुमार सां गॾु 19 अगस्त 2021 जे ॾींहुं सबील विराईंदे 10 मुहर्रम जे ॾींहं ते हिन ई स्पॉट तां, हिन ई जाइ तां अगवा थी वई, जंहिंखे 5 साल गुज़री विया पर मासूम प्रिया कुमारी हिन टाइम ताईं, हिन महिल ताईं को ॾस पतो न आहे पियो, किथे नज़र न आई। ही संग दिलनि जो शहर संगरार आहे। मां उन जूं संगरार जूं अव्हांखे घिटियूं ॾेखारे रहियो आहियां जिते प्रिया कुमारी कंहिं वक़्त में मौजूदु हूंदी हुई पर अॼु बदकिस्मतीअ सां हिन वक़्त ताईं मासूम न्याणी, सिंध जी न्याणी, गुलनि जहिड़ी न्याणी प्रिया कुमारी बाज़ियाब नाहे थी सघी। ही संगरार आहे ऐं ही उहा ई जाइ आहे जिते मासूम प्रिया कुमारी सबील विरहाइण दौरान हितां ई अगवा थी हुई। ही संगरार जूं उहे घिटियूं आहिनि ऐं ही संगरार ऐं ही प्रिया कुमारी जे घर तरफ़ रस्तो थो वञे। ही साम्हूं वारो प्रिया कुमारी जो घर आहे। अचो त 5 सालनि खां पोइ मासूम प्रिया कुमारी जे हिन घर जी हालत ॾिसूं। ही मासूम प्रिया कुमारी जो घर आहे। ही मासूम प्रिया कुमारी जो घर आहे ऐं मां उन जा अव्हांखे ही मंज़र ॾेखारे रहियो आहियां। मां हिन वक़्तु सिंध जी न्याणी, मज़लूम न्याणी, मासूम प्रिया कुमारी जे हिन वक़्तु घर मौजूदु आहियां। ही मासूम प्रिया कुमारी जो घर आहे। मां हिन वक़्तु मासूम प्रिया कुमारी जे घर जे हिन अङण में मौजूदु आहियां जिते मासूम प्रिया कुमारी रांदि कंदी हुई। अॼु 5 सालनि खां पोइ मां हिन घर में मौजूदु आहियां मासूम प्रिया कुमारी जे, पर बदकिस्मतीअ सां मासूम प्रिया कुमारी हिन घर में मौजूदु नाहे। ही मंदरु आहे। अॼु सिर्फ़ु ही मंदरु मासूम प्रिया कुमारी जे दुआउनि जे लाइ ही खुलियल आहे त हिते रोज़ु दुआ थींदी आहे त मासूम प्रिया कुमारी जल्द खां जल्द बाज़ियाब थी सघे। ही मासूम प्रिया कुमारी जो घर आहे ऐं ही मासूम प्रिया कुमारी जे घर जो अङण आहे जिते मासूम प्रिया कुमारी रांदि रूंद कंदी हुई। मां हिन मासूम प्रिया कुमारी जे घर त मौजूदु आहियां पर बदकिस्मतीअ सां सिंध में जदीद टेक्नोलॉजी ऐं वॾियूं ऐं सिंध असेंबली में वॾियूं ॻाल्हियूं कंदड़ ही वॾेरा चूंडियल नुमाइंदा MPA ऐं MNA हिन महिल ताईं मासूम प्रिया कुमारी खे बाज़ियाब न आहिनि कराए सघिया। ही मासूम प्रिया कुमारी जो घर आहे पर बदकिस्मतीअ सां ही घर मुकमल तौर वीरान थी वियो आहे ऐं हिन में मासूम प्रिया कुमारी कंहिं बि कुंड में नज़र नथी अचे। छो
त वक़्त जा हुक्मरान सिंध असेंबली ऐं क़ौमी असेंबलीअ में वेठल MPA MNS ऐं सिंध पुलिस हिन महिल ताईं सिंध जी न्याणी मासूम प्रिया कुमारी खे बाज़ियाब न आहिनि कराए सघिया। आख़िर छो हेतिरी एॾी वॾी टेक्नोलॉजी ऐं IT हुजण बावजूदु हर दफ़े बजट में सभ खां वधीक बजट IT ऐं टेक्नोलॉजी ते रखण खां पोइ बि मासूम प्रिया कुमारी समेत सिंध जे जेके बि न्याणियूं आहिनि जेके हिन वक़्तु अॻुवा आहिनि उहे बाज़ियाब न आहिनि थी सघियूं। किथे आहिनि उहे सिंध असेंबली ऐं क़ौमी असेंबली में वॾियूं वॾियूं तकरीरियूं करे रड़ियूं करण वारा MP ऐं MNS छो नथा बाज़ियाब कराए सघनि? 5 साल थी विया आहिनि मासूम प्रिया कुमारी खे। 5 साल वॾो अरसो आहे। एतिरी बि उन्हनि खे ख़बर न पइजी सघी त प्रिया कुमारी आहे किथे। ही उहो ई संग्रार आहे, मां अव्हांखे ॾेखारियां, ही उहो ई संग्रार आहे जितां पखी बि पर नथो लॻाए सघे, उतां हिकु इंसान जो बच्चो मासूम न्याणी प्रिया कुमारी कीअं अॻुवा थी, जेका 5 सालनि खां पोइ बि बाज़ियाब न आहे थी सघी। मतिलबु सिंध पुलिस ऐं सिंध असेंबली में वेहंदड़ वॾियूं रड़ियूं कंदड़ ॻाल्हियूं कंदड़नि जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे अजायूं आहिनि, छो त हिन महिल ताईं मासूम प्रिया कुमारी समेत जेके बि सिंध जूं मासूम न्याणियूं आहिनि उहे बाज़ियाब न आहिनि थी सघियूं। ही संग दिलनि जो शहर संग्रार आहे ऐं ही संग्रार आहे जितां मासूम प्रिया कुमारी 10 मुहर्रम जे ॾींहं ते सबील हलाईंदे हितां अॻुवा थी वई, गायब थी वई, गुम थी वई। काश प्रिया कुमारी बाज़ियाब थी सघे हा। काश सिंध जा ऐं इलाइक़े जा हुक्मरान हिन मासूम न्याणी प्रिया कुमारी जे वालदेन सां ऐं मासूम प्रिया कुमारी सां सचा थियनि हा त अॼु मासूम प्रिया कुमारी बाज़ियाब थिए हा। 5 साल गुज़री विया आहिनि, वॾो अरसो आहे। मासूम प्रिया कुमारी जो वालिद राजकुमार चए थो, जंहिंजूं वीडियोस सोशल मीडिया ते बि आयूं आहिनि, चए थो अगरि इहा ई न्याणी मुराद अली शाह जी हुजे हा, अगरि इहा ई न्याणी खुर्शीद शाह जी हुजे हा, अगरि इहा ई न्याणी नासिर शाह जी हुजे हा, अगरि इहा ई न्याणी संग्रार जे शाहिद शाह जी हुजे हा, त हिन महिल ताईं धरती तंग थी वञे हा, थरथलो थी वञे हा ऐं मिंट बाज़ियाब बि थी वञे हा। पर अफ़सोस इहा न्याणी मां ग़रीब राजकुमार जी आहे। मासूम न्याणी प्रिया कुमारी समेत जेके बि सिंध जूं ॿियूं मासूम न्याणियूं अॻुवा थियल आहिनि, उन्हनि जी जल्द बाज़ियाबी जे लाइ पंहिंजे ख़ुदा खां, भॻवान खां, गाड खां दुआ आहे त उहे जल्द खां जल्द बाज़ियाब थी करे पंहिंजे वारसनि सां मिलनि।